हेडलाइन्स वॾी थियूं। हिते आवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। जोंगल वेझो हथियारबंद पोरियत खे अगवा करे विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवासा शेयर कंदासीं। हथियारबंद ट्रक खे रोके सखर वासी फिदा हुसैन शेख खे खंबे विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हिकु भेरो ॿीहर आवासा शेयर कंदासीं। जोंगल वेझो हथियारबंद पोरियत खे अगवा करे विया। आवासा ख़बर शेयर कंदासीं। हथियारबंद ट्रक खे रोके सखर वासी फिदा हुसैन शेख खे खंबे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवासा शेयर कंदासीं। जोंगल वेझो हथियारबंद पोरियत खे अगवा करे विया आहिनि। हथियारबंद ट्रक खे रोके सखर वासी फिदा हुसैन शेख खे खंबे विया। हिकु भेरो ॿीहर आवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। जोंगल वेझो हथियारबंद पोरियत खे अगवा करे विया। हथियारबंद ट्रक खे रोके सखर वासी फिदा हुसैन शेख खे खंबे विया आहिनि। अहम ख़बर आहे, आवासा शेयर कंदासीं। जोंगल वेझो हथियारबंद पोरियत खे अगवा करे विया। हथियारबंद ट्रक खे रोके सखर वासी फिदा हुसैन शेख खे खंबे विया।